दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल पाप नगर जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। छाजे करे जेको बलराज खान चाहे पियो उहो थी न सघियो। बलराज खान जेको वियो पंहिंजे वाठनि सां ऐं उॾो मथां राबेल फायरिंग करे छॾी ऐं बलराज खान हितां ख़ाली हथां मोटंदो ऐं ख़ाली हथां मोटी वियो ऐं उन सां मतिलबु उनजे मथां फायरिंग करे राबेल वार्निंग ॾेई छॾी अगरि हिकिड़ो क़दम ॿियो अॻिते त सिधी गोली सीने में। ऐं इहो जेको आहे बलराज खान खे न वणी ॻाल्हि। हाणे अॻिते बलराज खान वरी का चालाकी खेॾंदो, को न को तरीक़ो कंदो ऐं होॾां जेको आहे मंठार बि हाली त हिकिड़ो चेलो आहे बलराज जो, लेकिन पोइ उहो सोढल जे पिड़ चढ़ंदो। फ़िलहालु त हू मॻियूं करे रहियो आहे। बाक़ी जीअं जीअं अॻिते एपिसोड वधंदा पोइ किस तरह मां तव्हांखे ॿुधायो त राबेल फ़िलहालु सब्र खां कमु वठे थी ऐं पोइ बलराज खान खे सिधो कंदी ऐं मल्हार खे मोकल ॾेई छॾींदी। ऐं तव्हां ॾिठो पोइ किस तरह मैथुन फायरिंग बि करे छॾी ऐं जेको आहे बलराज जे वाठनि जे मथां ऐं बलराज जे मथां फायरिंग कयईं ऐं गुस्से में अची वई। हाणे तमामु इन में जेको मल्हार बि पुॼी वेंदो, मल्हार खे बि ख़बर पइजी वेंदी ऐं बलराज जो पोइ बुरो हशर थींदो।